नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली का राऊं अली रज़ा मंगी ऐं माया ग़ज़ाला अबड़ो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सोशल मीडिया ते फहश ऐं गैर अखलाकी वीडियोज़ जे ज़रिए माण्हुनि खे बदनाम करण खिलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर राणा सलावत चवे थो सोशल मीडिया ते गैर अखलाकी मवाद पखेड़ींदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। वज़ीर आज़म हिदायत कई आहे त अहिड़े मवाद खे बर्दाश्त न कयो वञे। सोशल मीडिया खे माण्हुनि जा पट ॻाल्हाइण जे लाइ इस्तेमालु थियण नमूनासे गैर अखलाकी वीडियोज़ तस्वीरुनि समेत गंद पखेड़ींदड़नि जो सफ़ायो कयो वेंदो। FIA ऐं वास्तेदार इदारनि खे हिदायत जारी कई आहे त अहिड़नि वाक़िअनि खे रोकणो आहे जंहिंमां अहिड़े मवाद खे ब्लैकमेलिंग लाइ इस्तेमालु कयो वञे। सिंध में पानी जी शदीद खोट बरक़रार। पाणीअ जी खोट 53% ताईं पहुची वई। ख़रीफ़ जी पोखाई शदीद मुतासिर। गुडू बैराज जा लाॻीतो केनाल बंदि। सखर बैराज जे साॼे पासे वारा बि केनाल न खुली सघिया। सखर बैराज जे कंट्रोल रूम इंचार्ज चयो आहे त गुडू बैराज जा 10 मई ऐं सखर बैराज जा 15 मई ताईं केनाल खोलिया वेंदा। खीरथर केनाल में रुगो 400 क्यूसिक पाणी छॾियो वियो आहे। सखर बैराज ते पाणी जी खोट 43%। कोटड़ी बैराज वटि 59% पाणी जी खोट थी वई। चश्मा केनाल वटां छॾियल पाणी 2 ॾींहनि अंदरि गुडू ऐं सखर बैराज वटि पहुचंदो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो कराची शहर में पाणी चोरी ख़िलाफ़ ऑपरेशन जो फ़ैसिलो। मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची वाटर बोर्ड जो इजलास में सूबाई वज़ीर सईद खानी, नासिर हुसैन शाह, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं ॿियनि अमलदारनि जी शिरकत। कराची शहर खे 1000 MGD पाणी जी ज़रूरत आहे। शहर में विछायल पाणी जूं लाइनूं पुराणियूं आहिनि, उन करे पाणी ज़ाया थिए थो। इजलास खे PTI जे बाग़ी मेंबरनि इलेक्शन कमीशन में जवाब जमा कराए छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि PTI जे बाग़ी मेंबरनि जी नाअहली रेफरेंसिस केस ते ॿुधणी। इलेक्शन कमीशन वधीक ॿुधणी अङारे ताईं मुलतवी करे छॾी। PTI चेयरमैन इमरान खान चवे थो जहांगीर तरीन ऐं अलीम खान जे इक़्तिदार में अचण जो मक़सदु रुॻो फ़ाइदो खणणु हूंदो। अलीम खान रावी में 300 एकड़ ज़मीन ख़रीद कई ऐं लीगलाइज़ करण ते चाहियो। अलीम खान ऐं उन जे विच में हिन मामले ते विछोटी पैदा थी। जहांगीर तरीन जो मसइलो ख़त्म हो रहा जंहिं ते कमीशन छोड़ी वई। इदारनि में करप्ट निज़ाम मां फ़ाइदो वठंदड़ वेठा आहिनि। पार्लियामेंट में अक्सर तब्दीली ते इक़्तिदार बि ईंदासीं। अमरीका खे पाकिस्तान में हाणे साई में करण वारा मिली विया आहिनि। ॿिनि वोटनि जी हुकूमत 2 महीननि में सियासी तौर ते ख़त्म थी वेंदी। इमरान ख़ान लॉन्ग मार्च जो ऐलान कयो त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो बयान चवे थो 21 मई खां पहिरीं नई चूंड जो ऐलान कयो वञे। इहा ॻाल्हि साबित थी वई त मुदाख़लत साज़िश खां वधीक ख़तरनाक हूंदी आहे जीअं अंग्रेज़नि नंढे खंड में कई हुई। मुबैना साज़िश वारो ख़त इमरान ख़ान जी हुकूमत खे ख़त्म करण लाइ हिकु सोचियल सम्झियल साज़िश हुई। इमरान ख़ान जुडिशियल कमीशन जो मुतालबो करे रहियो आहे। नून लीग पारां जल्द जलसा शुरू करण नई चूंडुनि जी कड़ी आहे। ईंदड़ हफ़्ते मुल्क में सख़्त गर्मी जी अखि करे छॾी। मौसमियात खाते जो चवण आहे त पंजाब KP इस्लामाबाद ऐं आज़ाद कश्मीर में गर्मी पद मामूल खां 9 डिग्री वधीक रहण जो इम्कान आहे। उत्तर सिंध ऐं ॾखण पंजाब में गर्मी पद मामूल खां 8 डिग्री सेंटीग्रेड खां वधीक थी सघे थो। सख़्त गर्मी ऐं ख़ुश्क मौसम सबबि फ़सलनि ऐं बाग़नि खे पाणी जी फ़राहमी नारो वेझो काठोड़ वारे इलाइक़े में 30 सालनि जी गुरहारी औरत फौत थियल औरत उमीदा साखाणी जे वालिद जो मुड़ुस ते धीउ खे मारण जो इल्ज़ाम। फौथियल औरत जो लाश चूंडको अस्पताल में लेडी डॉक्टर न हुजण करे खैरपुर मुंतकिल। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल औरत जे मुड़ुस महबूब साखाणी खे गिरफ़्तार करे वरितो। पंबर वेझो ॻोठ खडहरी में
मुग़ैरी बिरादरी के घरनि के बाद 6 घर सड़ी विया। शाहनवाज़, आशिक़ मुग़ैरी, अमीर बख़्श ऐं राबेलो मुग़ैरी समेत 6 पौधनि जे घरनि में समूरो सामान सड़ी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि रहिया। वडीदन में नुसरत केनाल में नींगर सदाम विंजंदे बुॾी वियो। बुॾी वियल नींगर जी मक़ामी टोबनि ज़रिए ॻोल्हा जारी। वारसनि जी वस वारनि खे नींगर जी ॻोल्हा में मदद जी अपील। लकी गुलाम शाह में मलिक बिरादरी में पुरानी तकरार में छेड़ो। एक ॼणो मारिजी वियो। ॻोठ बिरकन में मलिक बिरादरी में छेड़े तो रहा। इमाम बख्श मारिजी वियो। सुल्तानपुर में जो ॻोठ वारस में मलिक में चोरनि सां मुज़ाहिमत जे ॻोठ में शहदादपुर में लुंडो शाह जी पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी खोट खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। आबादगारनि जो चवणु आहे त लुंडो शाह जे मुंड जा आबादगार लिफ्ट मशीनुनि ज़रिए पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी चोराइनि था। पाणीअ जी हथरादू खोट सबबि हज़ारें एकड़ आबाद ज़मीन गैर आबाद बणियल जरब खारो बणिजी वियो। लुंडो शाह जी पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी फराहम करे बासर ज़मींदारनि ख़िलाफ़ क़दम खंयो वञे। सिंधड़ी में 6 क्लास जे शागिर्द कैलाश सां थियल ॾाढाई ख़िलाफ़ सवें शागिर्दनि तोड़े सिविल सोसाइटी जो सांगड़ में पुखास रोड ते धरणो। जवाबदार जी उबूरी ज़मानत रद्द करे खेसि गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। मुज़ाहिरो कंदड़नि जो मुतालबो।